जी नाज़रीन, आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां भिटाइयाबाद जी मसरूफ़ तरीन चौक ते। भिटाइयाबाद जे मसरूफ़ चौक खां हीउ जेको रोड आहे इंतिहाई खंडर भरियल आहे। हितां जी ट्रैफ़िक खे अचण वञण में इंतिहाई तकलीफ़ थी रही आहे। ऐं हीउ जेको रोड आहे मौसमियात सफूरा 6 नंबर ऐं पलवान ॻोठ खे मिलाए थो। अचो त हितां जे मौजूदु माण्हू खां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि वधीक छा चवनि। चौक है, जरदारी के नाम के बना हुआ है। ये मुराद अली शाह से गुजारिश है ये रोड बनवाए। हम गरीब लोग हैं, रिक्शा चलाते हैं, एक्सेल के बैरिंग भी महंगे हो गए हैं और मिस्त्रियों की मजदूरी भी महंगी हो गई है। सही सरकार अगर सोई हुई है तो वो जाग पड़े, वरना आइंदा इसको वोट कोई नहीं देगा। न रोड जे न पुरसान हाल जे करे इंसानी जिस्म ते जेके ऐसाबी तौर ते दबाव तो जो शिकार तो थे। थोड़ी बहुत जगह जो ये सही हो जाए तो बंदा आने जाने का रास्ता सीधा हो जाएगा। हमारा रोज काम पे आते जाते हैं, तंगी होती है, अब किसको बोले। ही जेकॾहिं रोड ठही वञे त अवाम खे इलाही सारी तकलीफ़ुनि खां निजात मिली वेंदी। रस्ते में ॿार आहे, बचो आहे, पोड़ा माण्हू आहिनि, मरीज़ आहिनि, उन्हनि खे इलाही सारी तकलीफ़ आहे, जंहिंजे करे माण्हू इलाही सारी हॉस्पिटल ताईं नथा पहुची सघनि इन रोड जे करे। गाॾियूं नथियूं हलनि बसियुनि जे करे, जो इन जे करे त रस्तो ख़राबु आहे। गवर्नमेंट से अपील है, पंहिंजे सिंधियुनि जा जेके भी इदारा आहिनि, जेके भी पंहिंजा सिंधी वेठल आहिनि, पंहिंजे सिंध सां चाहण वारा आहिनि, उन्हनि खे अपील आहे, गुज़ारिश था कयूं, वधीक नथा कयूं त पंहिंजे धणी बख्श ॻोठ भिटायाबाद ऐं मसी चौक ऐं गुल चौक आहे, जिते असां पाण बीठा आहियूं, जिते माण्हुनि खे वॾी तकलीफ़ आहे। हे रोड ॾिसो पिया तव्हां, त अपील आहे गवर्नमेंट सां त हिन जे मथां को एक्शन या हिन जो मसइले जो हल कयो। हितां जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणो त हीउ रोड खंडर वञण करे इंतिहाई असांखे तकलीफ़ थी रही आहे। जेको असांजो सफ़र मिंटनि जो हुयो उहो कलाकनि में करणो थो पइजी वञे ऐं हिते ट्रैफ़िक जाम थियण करे काफ़ी एक्सीडेंट बि थी रहिया आहिनि। हिननि सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो त जल्द सां जल्द हीउ रोड तामीर कराए असां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन आमिर चांड सां गॾु फयाज़ चांडो, सिंध टीवी न्यूज़, गुलिस्तान जौहर।